जी संगत अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो मासात खीरो तालके ठुल खां ऐं मूंसां गॾु मामो मीर हे बि तालके ठुल खां ऐं बोधू जेको माई टीवी ते तव्हां ॾिसंदा हो बोधू जे नाले सां ऐं मुंहिंजो वॾो बिरादर आहे इहो बि ठुल खां ऐं असांजो कैमरामैन अख्तियार अली दायो इहो बि ठुल खां। सो हीअ असांजी पूरी जेका टीम आहे इहा ठुल जी आहे जेका तव्हां माही टीवी नेटवर्क ते ॾिसंदा आहियो ऐं तमामु थोरा त असां सभिनी जा जेके माही टीवी खे जेको आहे सो टाइम ॾेई करे ॾिसंदा आहियो ऐं दोस्तनि खे इहा बि रिक्वेस्ट कंदुमि त ॾिसण वारा जेके तव्हां कमेंट कंदा कयो ऐं असांखे ॿुधाईंदा कयो त माही टीवी चैनल जे लाइ कहिड़ा कहिड़ा वीडियो हुजनि कहिड़ियूं कहिड़ियूं स्टोरी हुजनि ईअं न ॿुधूं। बिल्कुलु बस जीअं तव्हां चवंदो असां उअं ई कंदासीं। बाक़ी माही टीवी जी पारत अथव, इन जी सपोर्ट कयो, इन खे मां चवां थो हीअं मथे उॾारियो बेली। हाँ फॉलो कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं ॿियो नंबर कमेंट में इहो बि लिखो हे मांखे छड़ो कुटनि था इहा बि पारत कयो न कुटे कुटे मांखे दबलो करे छॾियो। ओ बा वॾो आहे ॿार तूं खण दे न। अगरि यूट्यूब ते सब्सक्राइब कयो, पेज ते फॉलो कयो ऐं टिकटॉक आईडी बि माही टीवी आहे। वॾी महिरबानी, माही टीवी चैनल ज़िंदाबाद। मौला तव्हांखे आबाद कंदो।